अस्सलामुअलैकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला बिन अखरनि ते बैतबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन अखरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 39। निगाह करम जी करियो मुंहिंजा मौला, असी माण्हू हालनि जा दरिया जे भर जा ॾखणो थो लॻे। दरिया में हूंदी हुई टिख, देखे टिख दरिया जे घेड़नि में पाणीअ जी एतिरी टिख हूंदी हुई जो मेंहियूं ऐं वछियूं जे कहिड़े बि वहकुरे में घिड़ी पवंदियूं आहिनि से बि डप खां कंढीअ ते पे टिलकियूं। वाह नून वझ वठी चयाई 1970 ईस्वीअ वारे ॾहाके में तक़रीबन 18-19 लख क्यूसिक पाणी सिंधु दरिया हाला मां गुज़री वियो हो। हे वाह, उहे एतिरो तेज़ पाणीअ जो वहकुरो उन करे बंड ते पथर पेचीगूं ठाहियूं हुयाऊं। अॼु 2025 ईस्वीअ में दरिया जे कचे में टकूं पियूं हलनि, दरिया मां ॿकरियूं पियूं टिपनि। पंहिंजा दरिया छा हिकिड़ो वक़्तु हो जो टो में वॾो हुल ॿुधबो, कुननि में ख़ौफ़नाक शोर हूंदो हो। हूंदियूं हुयूं छोलियूं दरिया जूं तेज़ लहरूं, दरिया ॾे नज़र कबी हुई त बेशुमार छोलियूं नज़र ईंदियूं, अगरचे उन्हनि हिन जा जुदा जुदा रूप ऐं रंग आहिनि, तॾहिं बि हक़ीक़त में पाणी साॻियो आहे। ही ऊन्हू पाणी हूंदो हो, ॿेड़ियूं हलाईंदा हुया मुहाणा, ॼार विझी मच्छीअ जो शिकार कंदा हुया। यादि आहे अञा ताईं किनारे ते सेपा कुंडीअ में विझी मच्छीअ जो शिकार कंदा हुया। यार के इंसान मोहबत प्यार बाबोअ जी अलामत हूंदा आहिनि, जिन जे ॾिसण सां दिलि में ताज़गी ईंदी आहे। ही दरिया जो पाणी घणनि मख़लूक़नि जो जियापो आहे। पाणी तक़रीबन हर शइ जो ॿिज आहे। सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर, कैनाल समूरा नामंज़ूर। वावरे वरी वरी सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर, कैनाल समूरा नामंज़ूर। वक़्तु ई आहे जेको इंसान खे वक़्तु सिर सभु कुझु सेखारे छॾे थो। थो मुश्किलातुनि जे मरहले में बेहोश खां कमु वठंदे कंहिंखे नुक़सानु न रसाइण, कंहिंसां ॿाड़ो ॿोलण जो जेको मानाइटो मिसाल आहे सभिनी सॼणनि, साथियुनि, संगतनि, मिसकीननि, मारूअड़नि, सवाजड़नि, सिंधियुनि, आलमनि। मुंहिंजे अदीबनि, शाइरनि, रागिनि, हजमनि, ख़िदमतगारनि, हर तबके जे अज़ीम इंसाननि, उस्तादनि, शागिर्दनि, ख़ासि करे वकीलनि, दिल वारनि दुआनि, वकीलनि खे दिल वारनि दुआनि सां सलाम।
अलफ मीम। उमेद आहे आस आहे त अॻियाड़ी वांगुरु पछाड़ी बि प्यारी थींदी। सिंध तुंहिंजी सूंहं भरे सभा खे सलाम। पाणीअ जी अहमियत सम्झी पंहिंजी गॾियल जदोजहद जारी रखंदा अचनि। गॾियल जदोजहद जी सख़्तु ज़रूरत आहे। ही जो कौल बोल कुझु माण्हू पैदाइशी अज़ीम हूंदा आहिनि, कुझु माण्हू जदोजहद करे आहिनि अज़ीम बणिजंदा। दावरी करे ऐं बुरदबार रब तुंहिंजूं इनायतूं थींदियूं आहिनि। या अल्लाह रहीम रब करीम मुंहिंजा मौला टोटे आहे नंग।